अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्हड़ ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम ॾेरे जी ॻोठ अली शेर चांडियो जे रहवासियुनि जो इलाइक़े जे बाअसर वॾेरे ख़िलाफ़ एहतिजाज। काज़ी अहमद ॻोठ अली शेर चांडियो जे रहवासियुनि लियाकत अली चांडियो प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां ग़रीब मिसकीन आहियूं। असां पंहिंजूं ॿकरियूं मज़कूरा वॾेरे जे गैराबा ज़मीन ते चारे रहिया हुआसीं, जंहिं ज़मीन जे चइनि तरफ़नि खां हर क़ाइल आहिनि। जंहिं ज़मीन जे टुकरे ते असां ॿकरियूं चारे रहिया हुआसीं उन में का बि आबादी न आहे। वॾेरो बाअसर हुजण करे नाले चौधरी असदुल्ला आरई पंहिंजे ॾाढे जे ज़ोर ते पंहिंजे नौकरनि सां गॾिजी असांजूं ॿकरियूं काहे पंहिंजे वाड़े ते खणी वियो आहे। असांजूं ॿकरियूं घुरण ते चए थो त ॿियूं ॿकरियूं काहे वञो, बाक़ी 3-4 सॻा पहिरूं मां कोई खाईंदुसि, तव्हांखे जेको वणे सो वञी कयो। जॾहिं त हिननि वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॻे बि हिन बाअसर वॾेरे ॿियनि ग़रीबनि जा पहिरूं खाई छॾिया आहिनि, पर हू ग़रीब माण्हू हिन जा हारी ऐं नौकर हुजण करे कुझु न सघिया। असां अला अख़्तियार खां अपील था कयूं त असीं ग़रीब मिसकीन आहियूं, असांजूं ॿकरियूं बाअसर वॾेरे खां आज़ादु कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।